सॻियूं भरिसां समी शहर में PPHI जे सरकार सां हलंदड़ बेसिक हेल्थ यूनिट जे सरकारी क्वार्टर मां डॉक्टराणी जे भाउ समेत 6 ॼणनि खे शराब पी किरियल हरकतूं कंदे गिरफ़्तार करे वरी आज़ाद करण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि डॉक्टर अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज में शरीक डॉक्टर नज़ीर अहमद खोखर, उल्फत सहतो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु समी शहर में सरकारी अस्पताल जे LHV डॉक्टराणी जी गैर मौजूदगी में संदसि सरकारी क्वार्टर ते छापे दौरान 6 ॼणनि खे गैर अख़लाक़ी हरकतूं कंदे गिरफ़्तार कयो वियो, जिन खे पुलिस रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾियो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जेके अस्पताल जा मुलाज़िम मुलविस हुआ इन मामले में उनखे नौकरी तां बरतरफ़ करे नवां मुलाज़िम रखिया वञनि त जीअं इलाइक़े जा इज़तदार माण्हू पंहिंजो इलाज अस्पताल मां महफ़ूज़ तरीक़े सां कराए सघनि। हीअ साईं असांजो एहतजाज अॼु हिकिड़ो टोकन एहतजाज आहे, पर इहो एहतजाज वधी सघे थो जेकॾहिं इंतिज़ामिया अञा कन लाटार कई त। हिकु हॉस्पिटल जिते इंसान पंहिंजा दुख सुख दर्द ऐं पंहिंजे इलाज जे लाइ अचे थो, उते हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश अचणु इहो हिकु गैर क़ानूनी आहे ऐं हिते आवाम जा मसइला हल नथा कया वञनि। उहे पंहिंजा दुख सुख ऐं तकलीफ़ूं पंहिंजूं खणी हॉस्पिटल में अचनि था, उते अहिड़ो वाक़ियो पेश अचणु उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि शहद खाते जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त वाक़िए जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾेई फ़र्ज़ शुनास अमलो मुक़ररु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk